ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। मीरपुर माथेले मां ॾहर की शुगर मिल पारां सिंध हुकूमत खे टैक्स जे मद में करोड़नि रुपया नुक़सान पहुचाइण जो इंकशाफ थियो आहे। कमू शहीदो बावड़ो में वाक़ ॾहर की शुगर मिल इंतज़ामिया 2013 खां 2018 ताईं हेराफेरी ज़रिए मिल खे गिरवी कराईंदी रही। ब्रेकिंग न्यूज़ असीं नवां सां शेयर कयूं पिया। मीरपुर माथेले मां ॾहर की शुगर मिल पारां सिंध हुकूमत खे टैक्स जी मद में करोड़े रुपया नुक़सान पहुचाइण जो इंकशाफ थियो आहे। मिल इंतज़ामिया गिरवी रखाइण दौरान कानून मूजिबि 1% स्टैम्प ड्यूटी अदा न कई। मुख़्तियार कार ओबावड़ो पारां अहम इंकशाफ कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ आहे तव्हां सां शेयर कयूं पिया। मीरपुर माथेले मां ॾहर की शुगर मिल सिंध हुकूमत खे टैक्स जे मद में करोड़ रुपया नुक़सान पहुचाइण जो इंकशाफ साम्हूं आयो आहे। कमू शहीद ओबावड़े में वाक़े ॾहर की शुगर मिल इंतज़ामिया साल 2013 खां 2018 ताईं हेराफेरी ज़रिए मिल खे गिरवी कराईंदी रही। मिल इंतज़ामिया गिरवी रखाइण दौरान कानून मूजिबि 1% स्टैम्प ड्यूटी बि अदा न कई। मुख़्तियार कार ख़त्म चयो आहे त ॾहर की शुगर मिल सिंध सरकार खे 48 करोड़ 33 लख 92,555 रुपया अदा नाहिन कया वसूल कया वञनि। DC घोट की नोटिस वरितो। शुगर मिल जो जनरल मैनेजर 16 फरवरी ते रिकॉर्ड समेत तलब कयो वियो आहे। कानूनी कार्रवाई जो चेताव ॾिनो वियो आहे। अहम ख़बरनासी तव्हांखे ॾियूं पिया। मीरपुर माथेले मां ॾहर की शुगर मिल पारां सिंध हुकूमत खे टैक्स जी मद में करोड़े रुपया नुक़सान पहुचाइण जो इंकशाफ थियो आहे। कमो शहीदो बावड़ो में वाक़े ॾहर की शुगर मिल इंतज़ामिया 2013 खां 2018 ताईं हेराफेरी ज़रिए मिल खे गिरवी कराईंदी रही। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ जो रिपोर्टर लतीफ़ वसीर असां सां लाइन ते मौजूदु आहे। लतीफ़, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी गज़ाला, बिल्कुल ही ॾहर की शुगर मिल है जेका सिंध हुकूमत के टैक्स की मद में करोड़ रुपया नुक़सान पहुचाइण जो इंकशाफ थियो आहे। ही ॾहर की शुगर मिल 2013 खां 2021 ताईं 20 ताईं पाण खे गिरवी ॼाणाईंदी रही। पर ही भांडो तरे फाटो जॾहिं उतां जो मुख़्तियारकार हो शाहिद दायो हुनखे हुननि अप्लाई कयो त शुगर मिल खसारे में हुई आहे 2021 जे हवाले सां। त हुन अहिड़ी रिपोर्ट जेको आहे शुगर मिल इंतज़ामिया खां जॾहिं तलब कई त उनमें हुन इंकशाफ थियो आहे। हुन DC खे लेटर लिखियो आहे त शुगर मिल 2013 खां वठी हिन महिल ते सिंध सरकार खे जेको आहे 2013 खां वठी तक़रीबन मजमूई तौर 48 करोड़ 43 लख 92,555 रुपया जेके टैक्स जी मद में हुननि फ्रॉड कयो आहे उन्हनि सिंध सरकार खे अदा न आहिनि कया। उन खां पोइ DC घोट की ओस्मान अब्दुल्ला पिण सॼे मामले जो नोटिस वरितो आहे त हुन जनरल मैनेजर खे 16 फरवरी ते रिकॉर्ड तलब करे वरितो। हुन में इहो ॼाणायो आहे लेटर में इंकशाफ साबित जेको फ्रॉड कयो आहे त ही रिकॉर्ड खे बरामद कयो। न ॿी सूरत में तव्हांजी शुगर मिल जेका आहे उहो एग्रीमेंट रद्द कयो वेंदो। ही ॾहर की शुगर मिल आहे जेका तक़रीबन करोड़ रुपया जेका टैक्स जी मद में सिंध सरकार खे ॾियणा हुया उहे न ॾियण जे करे उन्हनि पाण खे खसारे में ॾेखारे करे वक़्तन बवक़्तन 2013 खां वठी 2020 ते उन्हनि पाण खे जेको आहे खसारे में ॼाणाए गिरवी ॾेखारींदा रहिया। पर ही मुख़्तियारकार पारां अहिड़ो इंकशाफ कयो आहे जंहिंखां पोइ आला जी DC पारां नोटिस वरितो वियो आहे। जी वरी महिरबानी लतीफ़, हिन हवाले सां अपडेट करण जे लाइ।